नाज़िर मोहन जो दड़ो में ثقافتي दिहाड़ी के हवाले से रैलियों और तकरीबूं मुनक़द कयूं वयूं। उन हवाले से रिसोता अब्दुल जब्बार मेमण जी ही रिपोर्ट। नाज़िर जीअं त 6 दिसंबर आहे वैरांटी पारां सिंध जा बेट सिंध जी ज़मीनूं सिंध जी मिल्कियत ऐलान हेठि सिंध जे क़दीम बाग मोहन जो दड़ो ते मुख़्तलिफ़ ज़िलनि खां माण्हू आयल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा चई रहिया आहिनि। सिंध जा बेट सिंध जी ज़मीन सिंध जी मिल्कियत आहे। उन उनवान ते मेहरान चैनल पारां जेका ही ثقافتي ॾींहुं जे नमूने सां बेहतरीन अंदाज़ में जे पेश कयो आहे सॼी मुसलसिल इन सॼी शइ खे फॉलो कयो आहे। अॼु वरी ही 5000 साल तारीख़ी माग मोहन जो दड़ो उन जगह ते बि उन जी नुमाइंदगी उन जो नुमाइंदो उन जो इदारे वारनि खे आउं मुबारकबाद पेश कयां थो। उथो सिंधु जा वारिस सिंधु खे बचायो बेड़ीअ जो भरियल पूर बेपार पुॼायो। उथो सिंधु जा वारिस सिंधु खे बचायो। उथो सिंधु जा वारिस बेड़ीअ जो भरियल पूर बेपार पुॼायो। उथो सिंधु जा वारिस सिंधु खे बचायो। जीअं त असां सिंधी बुटड़नि खां आया आहियूं। सिंधी बुटड़ा मेहर खां परसों हिकु ॻोठु आहे नंढड़ो, मगर असां दोस्तनि जो प्लान हुयो। मूंखे का ख़बर न हुई त असां अॼु किथे वेंदासीं, पर दोस्तनि असांजो जल्दी प्रोग्राम कयो। अचानक त असां मोहन दड़े ते हलूं था। मां हिते आयुमि, काफ़ी असांजी कोशिशि ऐं ॾाढो ख़ूबसूरत लॻो मूंखे मोहन दड़ो। सिंधी कल्चर असांजो आहे, सिंधी ثقافت आहे, हीअ हर कंहिंखे मल्हाइणु खपे। ॾाढो असां मोहन जी तरफ़ जे सभिनी दोस्तनि प्लान ठाहियो त कल्चर डे मोहन दड़े में अची मल्हायूं। त असां लाड़कानी साइड मोहन दड़े ते अची ॾाढो सभिनी दोस्तनि इंजॉय कयो। ऐं ॿिया बि ॿाहिरि काफ़ी ॾाढे हिते घुमण आहिनि, सुठी सुठी फैमिली बिलोंग करतियूं, उहे घुमण आहिनि। असांखे तमामु सुठे ते मज़ो आयो। सिंध जी असां सिंधी जे जोकर आहियूं। सिंधी भाउरनि खे अस्सलाम वालेकुम, मुबारक सिंध हुजे, सदा सिंध रहे।